काफ़ी सारा इंसान वरी चवंदा आहिनि त मीठी ज़बान ॻाल्हाइण वारो मुनाफ़िक़ हूंदो आहे। इहो कंहिं तव्हांखे चयो आहे? कहिड़े किताब में लिखियलु आहे त मीठी ज़बान ॻाल्हाइण वारो मुनाफ़िक़ हूंदो आहे, सनीखोर हूंदो आहे? इहो कंहिं तव्हांखे चयो आहे? तव्हांखे सभ खां पहिरियों इहा ख़बर आहे त मुनाफ़िक़ जा घणा रूप आहिनि? तव्हांखे इहा ख़बर आहे? तव्हांखे मुनाफ़िक़ जी बि ख़बर न आहे त मीठी ज़बान वारे खे कीअं था मुनाफ़िक़ चओ? इहो कहिड़े किताब में लिखियलु आहे? इहा तव्हां पंहिंजी ग़लति फ़े पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾियो। इहा जहालत आहे। के तव्हांखे चयो आहे त मीठी ज़बान ॻाल्हाइण वारा इहे मुनाफ़िक़ हूंदा आहिनि, इहे चीरींदा आहिनि, हीअं कंहिं तव्हांखे चयो आहे? मीठी ज़बान वारो मुस्तफ़ा मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हुयो। मीठी ज़बान वारो इमाम हुसैन बि हुयो। हैदर करार हज़रत अली बि हुयो। इहो तव्हांखे केरु चयो आहे? तव्हां टे रूप मुनाफ़िक़ जा सम्झो, उहे तव्हां में बि आहिनि। तव्हां पाण खे भलो न सम्झो। तव्हां पाण खे भलो न सम्झो। जेकॾहिं तव्हां में इहे टे रूप आहिनि त यादि रखो त पहिरें नंबर जा मुनाफ़िक़ आहियो। मुनाफ़िक़ उन में बि शामिल थो थिए जेको गीबत कंहिंजी ॿुधे थो, गीबत कंहिंजी ॿुधे थो, गिला कंहिंजी ॿुधे थो। मुनाफ़िक़ उन में बि शामिल थो थिए। मुनाफ़िक़ चवंदा कंहिंखे? तव्हांखे ख़बर आहे मुनाफ़िक़ चवंदा कंहिंखे? तव्हां हर कंहिंखे मुनाफ़िक़ था कयो। माण्हुनि सां लहजा बि ख़राबु हलियो त उन्हनि खे मुनाफ़िक़ था कयो। माण्हुनि सां पाण बि ख़राबु हलो त हीअं पाण खे ॿ फुट मथे बि सम्झो, अॻिले खे मुनाफ़िक़ जो करार था ॾियो। इहो तव्हांखे कंहिं चयो आहे त मुनाफ़िक़? मुनाफ़िक़ ॾिस न, मुनाफ़िक़ जा टे रूप आहिनि। सभ खां पहिरियों त इहो रूप अथई पंहिंजो पाण खे त सुञाणे। गिला त कंहिंजी नथो ॿुधे न। जीअं गिला नथो ॿुधे न त तूं मुनाफ़िक़ न आहे। गिला ऐं गीबत ॿुधे थो त मुनाफ़िक़ आहे। जीअं कंहिंजी अमानत में ख़यानत करे तूं मुनाफ़िक़ आहे। सम्झे न? हिते हुते जे राह पहुचाईंदे न, मुनाफ़िक़ आहे। ॿी कहिड़ी आहे? अमानत में ख़यानत करे। टी कहिड़ी आहे? ज़बान ते कोड़। जेकॾहिं इहे टे शयूं तव्हां में न आहिनि, अलाह जे फज़ल ऐं करम सां तूं मोमिन आहे। जेकॾहिं टे शयूं इहे तव्हां में आहिनि त पहिरें नंबर जा मुनाफ़िक़ आहियो। बाक़ी मीठी ज़बान ॻाल्हाइण वारा तव्हांखे ख़बर न आहे न त माण्हू पंहिंजो हरूभरू मथो ख़राबु न करे। इहा कहिड़ी डायरी में लिखियलु आहे? कहिड़ी डिक्शनरी में लिखियलु आहे? कहिड़ी किताब में लिखियलु आहे? कंहिं तव्हांखे चयो आहे? इहा क़ाइदानी जी पैरवी त नथा कयो तव्हां? क़ाइदानी जे त ॾिस न, लहजनि में थोरी मुनाफ़िक़ त घणी हूंदी आहे। क़ाइदानी काफ़र ॾिठा अथव न? इहे क़ाइदानी काफ़र, इहा क़ाइदानी कारवाई जेके ॾिसो न, क़ाइदानी जेके न काफ़र, तव्हां इन्हनि जी पैरवी था यूज़ कयो। छो त क़ाइदानी में घणो कुझु इहो हूंदो आहे। जेके मीठी ज़बान ॻाल्हाइण वारा हूंदा आहिनि, इहे मुनाफ़िक़ हूंदा अथव, हीअं हूंदा अथव, हूअं हूंदा अथव। रब जी ज़ात जो कसम आहे, मीठी ज़बान वारो असांजो मुस्तफ़ा मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हुयो। इमाम हुसैन बि हुयो। हज़रत अली करम अल्लाह वजह बि हुयो। हसन बि हुयो। अलाह जी ख़ल्क़ अलाए केतिरी मख़लूक आहे जेका मीठी ज़बान सां हर कंहिंखे पंहिंजे ख़रीद कंदा, पंहिंजे प्यार में झुकाईंदा, मीठी ज़बान सां। इहा पंहिंजे दिमाग़ मां ग़लति फ़हम कढी छॾियो। ग़लति फ़हम निकिरंदो न त तव्हां कुझु सम्झंदो। मुनाफ़िक़ जी मां टे निशानियूं ॾिनी थी मां। जेकॾहिं इहे तव्हां में न आहिनि, तव्हां मुनाफ़िक़ न आहियो। जेकॾहिं इहे आहिनि, पुछो न मां हुजां त सम्झजांइ त पहिरें नंबर जो मुनाफ़िक़ आहियां। पहिरियों माण्हू पंहिंजे ग़रीबाने खे ॾिसे, पोइ उंगली ॿिए ते खणे। नाराज़ न थी थियो। हक़ ऐं सच जा लफ़्ज़ आहिनि। तव्हांखे चीरींदा, फाड़ींदा, पर सबर कजांइ। मेलो तुंहिंजो ऐं मुंहिंजो क़यामत ॾींहुं थींदो इंशाअल्लाह या रब। जज़ाकल्लाह ख़ैर। मां सलाम।